الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله العظيم وقال النبي صلى الله عليه وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده والناس أجمعين أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبھی دوست دل دی محبت سے درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم تیرا ذکر صبح کا نور ہے تیری یاد رات کی چاندنی سبحان اللہ جن بلند آواز سے چاہوں تو ثواب ملندو تا ماں کے اندازو صبح کو بیٹھا آئے ہو تھک جی بھی پیا ہو آخری وقت ہے جلسے جو ذرا محبت سے سبحان اللہ چاہوں تو انشاءاللہ نام اعمال میں نیکیوں درج تھی تیرا ذکر صبح کا نور ہے تیری یاد رات کی چاندنی تیری نعت اے شہید و سرا دل بے قرار کی راگنی مجھے تیری
याद से वास्ता तेरा प्यार है मेरा रास्ता, मुझे तेरी याद से वास्ता तेरा प्यार है मेरा रास्ता, तेरा नाम मेरी असास है, तेरा तज़किरा मेरी बंदगी। मैं तो दास हूँ तेरे नाम का, मैं गुलाम तेरे गुलाम का। मैं तो दास हूँ तेरे नाम का, मैं गुलाम तेरे गुलाम का। मेरी बात बात का हुस्न तू, मेरा नाज है तेरी शायरी। जो नबी को मेरे कबूल हो, जो नबी को मेरे कबूल हो, काश वही मेरे उसूल हो। जो नबी को मेरे कबूल हो, काश वही मेरे उसूल हो। वही सब्र हो, वही गुफ्तगू, वही आजिज़ी, वही सादगी। बलगल उला बिकमालिही, कशफत दुजा बिजमालिही, हसनत जमीउ खिसालिही। सल्लु अलैहि व आलिही, सल्लु अलैहि व आलिही। अजीज़ान मुहतरम, बिरादरान मुकर्रम, जामिया दारुल कुरआन सुरैया मस्जिद जा मुहतमिम मुंतज़मीन बिरादरम हज़रत मौलाना अताउल्लाह अब्बासी साहब, बिरादरम मौलाना खलील अहमद अब्बासी साहब ऐं असांजा उस्ताज़ हिन इदारे जा रूह रवां रहिया जामे बिनूर आलमिया जा उस्ताद रहिया हज़रत मौलाना साईं मोहम्मद मूसा अब्बासी रहमतुल्लाह अलैहि रहमतन वासिअतन। उन्हनि जी याद में हिन इदारे में ही दस्तार फ़ज़ीलत जो प्रोग्राम मुनक़िद थियल आहे। सभ खां पहिरियों त मां जिन तालिबन क़ुरान मजीद के पंहिंजे सीने में महफूज़ कयो, क़ुरान जा हाफ़िज़ बणिया, उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां थो। सद मुबारकबाद हुजे उन्हनि जे वालिदैन खे जिन पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान मजीद जी तालीम ॾियारी। सद मुबारकबाद हुजे इदारे जे असातिज़ा मुंतज़िमीन खे जिन गर्मी सर्दी में अल्लाह जे पाकीज़ा कलाम जे तिलावत के जारी ऐं सारी रखियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि जी इन जुमला मेहनतुनि खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। प्रोग्राम जा मेहमान ख़ुसूसी बिरादर कबीर मौलाना नासिर महमूद साहब जन हुया, पर वो सफ़र से ॿाहिरि निकिरी विया। उन्हनि हुकुम कयो, उन्हनि जी जाइ ते अवां जे आॾो शरीक थियो आहियां। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असां ऐं तव्हांजी अॼु जी इन हाज़िरी के पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। उनवान मां पंहिंजे अॼु जे बयान जो रखियो आहे, सीरत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हिकिड़ो उनवान मुंतख़ब कयो आहे, मोहब्बत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चूँकि हुजूर जी मोहब्बत खां सवाइ असां जो ईमान कामिल मुकम्मल थी नथो सघे। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो, मा आताकुमुर रसूल, जेको तव्हांखे तव्हांजे रसूल हुकुम करे उन शइ खे पकड़ियो। फ़ख़ुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू, जंहिं शइ खां तव्हांखे तव्हांजो नबी रोके उन खां रुकिजी वञो। हुजूर हुकुम ॾिनो त मुंहिंजी ज़ात सां मोहब्बत कयो त पोइ मोहब्बत करणी पवंदी। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हां खां ॿी का शइ न घुरी, रुगो हिकिड़ी शइ घुरियूं त मोहब्बत। मूंखे तव्हांजी मोहब्बत घुरिजे। मोहब्बत कहिड़ी? फरमाई मोहब्बत उहा जेका हर शइ खां वधीक हुजे। तो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी जी असां तव्हां सां बेइंतहा मोहब्बत हुई। एडी मोहब्बत हुई जो उन जो को मिसाल भी बयान नथो करे सघजे। बदले में मोहब्बत घुरी थो। कंडियारे जा गैरतमंद मुसलमानों, मोहब्बत जा भी वजूहात हूंदा आहिनि।
कंहिंसां मोहब्बत थींदी आहे उन जे हुस्न खां मुतासिर थी करे, कंहिंसां मोहब्बत थींदी आहे उन जे जमाल खां मुतासिर थी, उन जे हसीन चेहरे खे ॾिसी मोहब्बत थी वेंदी आहे। अक्सर माण्हुनि खे तव्हां ॾिठो हूंदो अॼुकल्ह दुनिया में त उहे ज़्यादातर मोहब्बत हुस्न खां मुतासिर थी कंदा आहिनि। चेहरो वणी वेंदो आहे, मोहब्बत थी वेंदी आहे, नज़रुनि में क़ैद थी वियो चेहरो, मोहब्बत थी वई। मोहब्बत जो हिकिड़ो वजह हुस्न आहे। जेकॾहिं इन वजह सां मोहब्बत थिए थी त पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त मदीने जे मीर खां वधीक हसीन ऐं जमील न ठाहियो, न वरी क़यामत ताईं अची सघंदो। सभ खां वधीक हसीन जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी। मोहब्बत जो ॿियो वजह एहसान हूंदो आहे। कंहिंजे मथां एहसान ॾुखे वक़्त में कमु अची वियो, का चङाई करे विधई, पंहिंजा छॾे विया, दोस्त भॼी विया, उन वक़्तु इन असांजो जेको आहे उहो साथ निभायो, उन असांजे मसाइल खे हल करण जे लाइ किरदार अदा कयो, पोइ उनजे एहसान जे करे मोहब्बत थी वेंदी आहे त ॾुखे वक़्त में मुंहिंजे कमु आयो। पोइ पर पुठ बि तारीफ़ कंदा आहियूं, माण्हू ॾाढो भलो आहे, ॾुखे वक़्त में बीहण वारो, भॼी वञण वारो न आहे। कंहिंसां मोहब्बत उनजे एहसान जे करे, जेकॾहिं इन वजह सां मोहब्बत त पोइ बि हक़ जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुहसिन इंसानियत आहिनि। कंहिंसां मोहब्बत उनजे अख़लाक़ जे करे थींदी आहे, उनजा अख़लाक़ ॾिसी, किरदार ॾिसी मोहब्बत थी वेंदी आहे। अथसि ॿियो कुझु बि न, पर अख़लाक़ ॾाढा भला अथसि। जॾहिं ॻाल्हाए थो त मिठो ॻाल्हाए थो, उनजो ॻाल्हाइणु वणे थो, उनजे अख़लाक़ खां, उनजे किरदार खां मुतासिर थी मोहब्बत थी वेंदी आहे। जेकॾहिं इन एतबार सां मोहब्बत त पोइ इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, अख़लाक़ जे आला पैमाने ते जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ाइज़ आहे। कंहिंसां मोहब्बत उनजे कमालात जे करे थींदी आहे, उनमें का कमाल हूंदो आहे, का शइ हूंदी आहे, ॾिसी करे मोहब्बत थी वेंदी आहे। त कमालात बि जेकॾहिं कंहिंमें आहिनि त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां वधीक को कामिल पैदा ई न थियो आहे। त मां चयुमि त मोहब्बत जा बि खोड़ वजह आहिनि। मोहब्बत जो हक़ सभ खां वधीक जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां मोहब्बत जो हक़ आहे। हुज़ूर असां सां मोहब्बत कई, बदले में हुज़ूर असां खां मोहब्बत घुरे थो। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां मोहब्बत करणी पवंदी त मोहब्बत जो हिकिड़ो वजह हुस्न, कंहिंजे हुस्न जे करे मोहब्बत। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब खां वधीक कंहिंखे हसीन ठाहियो ई न हो। ॿ हदीसूं आहिनि, हिकिड़ी क़ुरान मजीद जी आयत आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण ख़ूबसूरत आहे, अल्लाह ख़ूबसूरती खे पसंद फरमाईंदो आहे। ॿी जाइ ते जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अना हबीबुल्लाह, मां अल्लाह जो महबूब आहियां। क़ुरान मजीद जी आयत आहे, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, असां इंसान खे बेहतरीन ख़ूबसूरत सांचे में ढाले छॾियोसीं, ख़ूबसूरत तरीक़े सां इंसान खे पैदा कयोसीं। जंहिं रब तोखे ठाधो, मूंखे ठाधई, अल्लाह जॾहिं असांजे बच्चनि खे ठाधो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे सुहिणो करे पैदा कयो, कामिल मुकम्मल पैदा कयईं। अल्लाह जॾहिं पंहिंजी मख़लूक खे ठाधो, ख़ूबसूरत करे पैदा कयईं, हसीन और जमील करे पैदा कयईं। रब पाण क़ुरान में चई छॾियो, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, मुंहिंजी जेकॾहिं बहितरीन पैदाइश खे ॾिसणो आहे त पोइ मुंहिंजे मख़लूक खे ॾिसो, इन खां वधीक हसीन मां पैदा ई न कयो, सभिनी खां वधीक ख़ूबसूरत मां इंसाननि खे पैदा फरमायो। अल्लाह तमामु ख़ूबसूरत इंसान खे पैदा फरमायो आहे। अल्लाह जॾहिं आम इंसान खे पैदा फरमायो, ॾाढो ख़ूबसूरत ठादई, ॾाढो हसीन ठादई। पोइ उन रब रहमान जॾहिं पंहिंजे महबूब खे ठाधो हूंदो, अल्लाह जॾहिं पंहिंजे महबूब खे पैदा फरमायो हूंदो, त पोइ ज़रा तसव्वुर त कयो, अंदाज़ो त लॻायो त अल्लाह पंहिंजे महबूब खे केॾो न ख़ूबसूरत ठाधो हूंदो। जेको रब पाण ख़ूबसूरत, जेको रब ख़ूबसूरती खे पसंदि थो करे, उन रब जॾहिं पंहिंजे महबूब जे चेहरे अनवर खे ठाधो, उन जे ज़ुल्फ़ुनि खे ठाधो, उन जे सीने मुतहर खे ठाधो, रब रहमान जॾहिं पंहिंजे महबूब जे वजूद अतहर खे ठाधो, अल्लाह केॾो न हसीन जमील बढ़ायो हूंदो। एॾो हसीन ठाधई, एॾो जमील ठाधई, एॾो ख़ूबसूरत ठाधई, जो रूए ज़मीन ते पैगंबर अरबी खां वधीक हसीन न को ॼायो न ॼमी सघंदो, पैगंबर अरबी खां वधीक हसीन न आयो न अची सघंदो, पैगंबर अरबी खां वधीक हुस्न न के में आयो न क़यामत ताईं उन खां वधीक को हुस्न वारो पैदा थी सघंदो। कंडियारे जा ग़ैरतमंद मुस्लमानो, जेकॾहिं मोहब्बत कंहिंसां हुस्न जे करे, त पोइ सभ खां वधीक हक़ जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे, छो त सभ खां वधीक हसीन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी आहे।
हुजूर जे हुस्न के जंहिं बि ॾिठो वो दीवानो बणिजी वियो। आका जे हुस्न के जंहिं बि ॾिठो वो मस्तानो बणिजी वियो। आका जो हुस्न ही अहिड़ो हो। आका जे हुस्न के सब खां पहिरियों अम्मा आमिना ॾिठो। हुजूर जी अम्मा आमिना जॾहिं पंहिंजे लख़्त जिगर जे चेहरे अनवर के ॾिठो, उन जे हसीने जमील चेहरे के ॾिठई, बेसाख्त चई ॾिनई, चई मां हिन खां वधीक हसीने जमील मां ॾिठो ई नाहे। मुंहिंजे पुट खां वधीक को हसीन ॼायो ई नाहे। एॾो हसीन हो, एॾो जमील हो। जॾहिं ॼायो कमरे में अंधेरो हो, दाई चयो ॾीए खे रोशन कयो। ॾीओ ॿारियो, चई मुंहिंजो पुटड़ो आयो, कमरो रोशनी सां भरिजी वियो। एतिरो त नूर फैलजी वियो जो कंहिं रोशनी जी ज़रूरत ई न पई। मुंहिंजे पुट जे चेहरे खां वधीक हसीन कंहिंजो चेहरो थी नथो सघे। अम्मा हुई। हुजूर जे चेहरे अनवर के सब खां पहिरियों अम्मा आमिना ॾिठो, बेसाख्ता तारीफ़ कई हुजूर जे चेहरे अनवर के, हुजूर जे हुस्न के। जनाब अब्दुल मुतलिब ॾिठो। जनाब अब्दुल मुतलिब हुजूर जो ॾाॾो आयो, आका के पंजनि हथनि में खई ऐं ॾिसी करे चई मां अब्दुल मुतलिब बि चवण ते मजबूर आहियां त कुरैश मक्का जा मां जेतिरा ॿार ॾिठा, मक्के जी ज़मीन ते मां जेतिरा माण्हू ॾिठा, मां अब्दुल्ला जे जिगर गोशे खां वधीक हसीन ॿार न कॾहिं ॾिठो, न कॾहिं सोचियो, न कॾहिं तसव्वुर में आयो। अॼु मां बि चवां थो त मुंहिंजे हिन पोटे खां वधीक हसीन जमील को पैदा थी नथो सघे। हुजूर जे हुस्न के जंहिं बि ॾिठो उन तारीफ़ कई, दीवानो बणिजी वियो। अम्मा आमिना ॾिठो, तारीफ़ कई। हुजूर जे ॾाॾे ॾिठो, तारीफ़ कयई। ऐं हुजूर जी दाई अम्मा हलीमा जॾहिं हुजूर जे हुस्न के ॾिठो त अम्मा हलीमा चयो अम्मा आमिना के, चई आमिना तूं त रुगो पंहिंजो पुटु ॾिठो, तूं पंहिंजे अज़ीज़ अकारिब जा ॿार ॾिठा, तूं मां हलीमा खां पुछा त कर न। मां त मक्के जे सरदारनि जे ॿारनि जी परवरिश कई, मां त मदीने जे ॿारनि जी परवरिश कई, ताइफ जे ॿारनि जी परवरिश कई, मां अमीरनि सरदारनि नवाबनि जे ॿारनि जी परवरिश कई, मां जॻह जॻह ते वञी ॾिठा आहिनि। पर मां हलीमा बि चवण ते मजबूर थी वई आहियां, आमिना तुंहिंजे लख़्त जिगर खां वधीक हसीन मां हलीमा न मक्के ते में ॾिठो, न यसरब में ॾिठो, न ताइफ जी ज़मीन ते ॾिठो, न काथे नज़र आयो। ऐं चवण ते मजबूर आहियां, आमिना तुंहिंजे पुट खां वधीक हसीन न को ॼायो आहे, न वरी कॾहिं ॼमी सघंदो। हुजूर जे हुस्न के जंहिं बि ॾिठो उन हुजूर जे हुस्न जी तारीफ़ कई। जनाब अबू बकर आका जे हुस्न के ॾिठो, दीवानो बणिजी वियो। आका जे हुस्न के ॾिसी मस्तानो बणिजी वियो। सहाबा हुजूर जे हुस्न के ॾिठा, उहे सहाबा दीवाना बणिजी विया। सभिनी जंहिं बि आका जे हुस्न के ॾिठो दीवानो बणिजी वियो। बेसाख्ता उन्हनि तारीफ़ कई। जनाब हस्सान इब्न साबित जॾहिं मस्जिद नबवी में आका मिंबर ते जलवे अफरोज हिन, जनाब हस्सान इब्न साबित सामो मौजूद हो। आका जे चेहरे अनवर ते नजर कई, हुजूर जे हुस्न जो मुशाहिदो कई। जनाब हस्सान इब्न साबित भी शेर चवण ते मजबूर थी पियो ऐं चवण ते मजबूर थी पियो। चए थो आका अवां खां वधीक हसीन, अवां खां वधीक जमील, अवां खां वधीक खूबसूरत न को ॼायो, न वरी ॼमी सघंदो। शेर चई व अहसन मिनक लम तरक़त हैनुन व अजमल मिनक लम तलिद निसाउ खुलिक़त मुबर्रम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। ए मुंहिंजा महबूब, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां खे ईअं ठातो जीअं तव्हां मनशा कई, जीअं तव्हां चाहियो रब तव्हां खे ईअं ठाहे छॾियो। कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ, अवां खां वधीक हसीन न को ॼायो, न ॼमी सघंदो, न आयो, न अची सघंदो। अम्मा आयशा चयो हस्सान इब्न साबित खे, हस्सान तूं कहिड़ी तारीफ़ तो करें, तूं आका जे चेहरे अनवर खे रुगो मस्जिद नबवी में ॾिठो, मक्के जे सरज़मीन ते ॾिठो, तूं मां आयशा खां पुछा त कर। मां हुजूर जे हुस्न जो मुशाहिदो पंहिंजी झोली में कयो, मां हुजूर जे हुस्न जो मुशाहिदो रात जी तारीकी में कयो, मां आका जे हुस्न जो मुशाहिदो ॾींहं जी रोशनी में कयो, मां आका जे हुस्न जो मुशाहिदो चंड जी चांडोखी में कयो, मां पंहिंजे महबूब जे हुस्न जो मुशाहिदो सिज जी ताबानिन में कयो, मां पंहिंजे महबूब जे हुस्न जो मुशाहिदो
खलवत में कयो, जलवत में कयो, ॾींहनि में कयो, रातनि में कयो। आका मुंहिंजी झोली में हा, आसमान में आसमान जो चंड चमके पियो, मुंहिंजी झोली में मुंहिंजो चंड चमके पियो। मां आसमान जे चंड खे ॾिसां पई, वरी पंहिंजे चंड खे ॾिसां पई। मां चवण ते मजबूर थी पयमि, आसमान जे चंड में दाग हा, धब्बा हा। आसमान जे चंड जी रोशनी ख़त्म थियण वारी आहे, उन जी रोशनी मध्यम थियण वारी आहे। हिकिड़े ॾींहुं इहो आसमान जो चंड बि ख़त्म थी वेंदो, पर जॾहिं मां पंहिंजे चंड जे चेहरे अनवर ते नज़र कई, न दाग आहे, न धब्बो आहे, न निशान आहे, कुझु बि नाहे। चंड खां वधीक ख़ूबसूरत मुंहिंजो चंड हो, जंहिंजी रोशनी कल्ह बि नूरानियत सां भरियल हुई, अॼु बि नूरानियत सां भरियल आहे। क़यामत जे ॾींहुं बि हे चंड ईअं ई चमकंदो रहंदो, त जन्नत में बि मुंहिंजो चंड चमकंदो रहंदो। मां आयशा थी चए, तव्हां हुजूर जे हुस्न जो कहिड़ो मुशाहिदो कयो? मां आयशा खां पुछा कयो त मां पंहिंजे महबूब जे हुस्न जो कीअं मुशाहिदो कयो? मशहूर शेर जनाब अम्मा आयशा जो, ची लना शम्सुन वलिल आफाक़ि शम्सुन, लना शम्सुन वलिल आफाक़ि शम्सुन। चे हिकिड़ो असांजो सिज आहे, हिकिड़ो आसमान ते सिज चमके थो। लना शम्सुन वलिल आफाक़ि शम्सुन, शम्सी खैरुम मिन शम्सि समाई, फ़इन्न शम्स ततलउ बअदल फज्रि व शम्सी तालिउम बअदल इशाई, व शम्सी तालिउम बअदल इशाई। जी हे दुनिया जो सिज फजर का पो तुलू थींदो आहे, मुंहिंजो सिज त ॾींहं जो बि तुलू आहे, त राति जो बि मुंहिंजो सिज रोशन ई रोशन। जी ज़मीन जे सिज जी रोशनी मग़रिब खां पोइ ख़त्म थी वञे, पोइ नज़र नथी अचे। जी मुंहिंजे सिज जी रोशनी एॾी आहे, ॾींहं जो बि उन जी रोशनी, त बादल इशाई रात जो भी मुझे सिज जी रोशनी या फलक शुमूसुल अव्वलीन व शम्सुना अबदन अला उफकिल उला ला तहुर भी, मुझो सिज कदें भी गुरूब नथो थी सके। आका जे हुस्न खे जंहिं भी ॾिठो तारीफ़ कई, आका जे हुस्न खे सहाबा ॾिठो उन्हनि तारीफ़ कई, आका जे हुस्न खे पंहिंजनि ॾिठो तारीफ़ कई, परायनि ॾिठो तारीफ़ कई। हुजूर जे हुस्न जो मुशाहिदो जॾहिं अल्लामा शिराज़ी वटि पहुतो, अल्लामा शिराज़ी हुजूर जे हुस्न जो मुशाहिदो कयो, हदीसुनि में पढ़ी, रिवायतुनि में ॾिठई, शेर चवण ते मजबूर थी पियो। मशहूर शेर आहे, चए थो या साहिबल जमाली व या सय्यिदल बशर, या साहिबल जमाली व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीरी लक़द नव्वरल क़मर ला युमकिनु सनाउ कमा कान हक़्क़ुहु बाद खुदा बुज़ुर्ग तूई क़िस्से मुख़्तसर। हुजूर जे हुस्न जो मुशाहिदो अल्लामा सादी कयो। अल्लामा सादी जॾहिं आका जे हुस्न खे रिवायतुनि में पढ़ियो, हदीसुनि में पढ़ी, शेर चवण ते मजबूर थी पियो। मशहूर ज़माना शेर लिखी छॾी, जी बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि व आलिही, सल्लू अलैहि व आलिही। पीर मेहर अली शाह गोलड़ा शरीफ वारे वटि जॾहिं हुजूर जे हुस्न जो मुशाहिदो पहुतो, उन आका जे हुस्न खे रिवायतुनि में पढ़ियो, किताबनि में ॾिठई, ऐं बिना ॾिठे रुगो ॿुधी करे, रिवायतुनि में पढ़ी करे, हुजूर जे हुस्न जो मुशाहिदो करे, पीर मेहर अली शाह भी शेर लिखी छॾियो। मशहूर ज़माना शेर आहे, चए थो यूती का रब कदासत सां फतरज़ा थी पूरी आसा सां लजपाल करेसी पासा सां व शफा तो शफा। सही पढ़िया सुभान अल्लाह। मा अजमलक मा अहसनक मा अकमलक, किथे मेहरे अली किथे तेरी सना, गुस्ताख अखियां किथे जा लड़ियां, हसीना जमीला ता मुंह मोड़ दिता, हसीना जमीला ता मुंह मोड़ दिता, मोहम्मद बना के रब ने कलम तोड़ दिता। नारे तकबीर, भैया तफज़ा बुलंद करे, नारे तकबीर। शाने मोहम्मद मुस्तफा, शाने मोहम्मद मुस्तफा, सीरत मुस्तफा, सूरत मुस्तफा, नारे तकबीर। हुजूर जे हुस्न जो मुशाहिदो जॾहिं उलमाए देवबंद कयो, तुंहिंजो मुंहिंजा सलाफ़ या काबिर कयो,
उन्हनि रिवायतुनि में पढ़ियो, हदीसुनि में ॾिठो, सहाबा जे रिवायतुनि में उन्हनि हुज़ूर जे हुस्न जो मुशाहिदो कयो, त उलमाए देवबंद भी बेसाख्ता हुज़ूर जे हुस्न खे शेरनि में लिखण ते मजबूर थी पिया। उलमाए देवबंद जो सरखेल हज़रत मौलाना हकीम तैयब जो मशहूर ज़माना कलाम जी, नबी अकरम शफी आज़म दुखे दिलों का पयाम लीजिए, नबी अकरम शफी आज़म दुखे दिलों का पयाम लीजिए, तमाम दुनिया के हम सताए खड़े हुए हैं सलाम लीजिए। हुज़ूर जे हुस्न के जंहिं बि ॾिठो शेर चवण ते मजबूर थी पियो। हुज़ूर जे हुस्न जो मुशाहिदो, हुज़ूर जे हुस्न जो मुशाहिदो क़ासिमुल उलूम वल ख़ैरात हुज्जतुल इस्लाम मौलाना मोहम्मद क़ासिम नानोतवी जॾहिं कयो, जॾहिं उन हुज़ूर जे हुस्न के रिवायतुनि में पढ़ियो, शेर लिखी कि सबसे पहले मशीयत के अनवार से, सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया, फिर उसी नक्श से मांग कर रोशनी बज़्म कोनो मकां को सजाया गया। वो मोहम्मद भी, अहमद भी, हामिद भी, महमूद भी, हुस्न मुतलक का शाहिदो मशहूद भी, इल्म हिकमत में वो गैर महदूद भी, ज़ाहिरन उम्मियों में उठाया गया। किस लिए हो मुझे हशर का गम में कासिम, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिनके कदमों में जन्नत बसाई गई, जिनके हाथों से कौसर लुटाया गया, जिनके कदमों में जन्नत बसाई गई, जिनके हाथों में कौसर लुटाया गया। मौलाना सैयद नफीसुल हुसैनी भी जॾहिं हुज़ूर जे हुस्न जो मुशाहिदो कयो, शेर लिखी कि शायद इहो शेर मां नफीसुल हुसैनी जे बख़्शिश ऐं सिफारिश जे लाइ, शफ़ाअत जे लाइ काफ़ी शाफ़ी बणिजी वञे। चए थो ए रसूल अमी ख़ातमुल मुरसलीन, ए रसूल अमी ख़ातमुल मुरसलीन, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं है अकीदा ये अपना बसिद को यकीन, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं, दस्ते कुदरत ने ऐसा बनाया तुझे, जुमलों साफ से खुद सजाया तुझे। ए अजल के हसीन, ए अबद के हसीन, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं, बज़्म कौनैन पहले सजाई गई, फिर तेरी जात मंजर पे लाई गई। सय्यदुल अव्वलीन, सय्यदुल आखिरीन, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं। मां चयम जंहिं भी हुज़ूर जे हुस्न खे ॾिठो तारीफ़ करण ते मजबूर थी पियो। अम्मा आमिना ॾिठो तारीफ़ कयईं, अम्मा हलीमा ॾिठो तारीफ़ कयईं, जनाब हसन इब्न साबित ॾिठो तारीफ़ कयईं, सहाबा ॾिठो तारीफ़ कई, ऐं पंहिंजनि ॾिठो तारीफ़ कई, परायनि ॾिठो तारीफ़ कई, उलमाए देवबंद हुज़ूर जे हुस्न खे ॿुधो तारीफ़ कई। अॼु जे ज़माने में भी मुझे अकाबिर, मुझे उलमा, मुझे असलाफ, मुझे शहीद वालिद, मुझे मुरब्बी मोहसिन भी जॾहिं हुज़ूर जे हुस्न जो मुशाहिदो रिवायतुनि में कयो, सॼी ज़िंदगी सिंध जे कुंड कुर्श में वञी करे आका जे हुस्न जा गीत ॻाईंदो रहियो। आख़िरी वक़्त में भी मदीने जे मीर जे हुस्न जो ज़िक्र ख़ैर कंदे वञी करे आका सां वञी करे मिली। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफ़ा, शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खाद महमूद सुमरो, नारे तकबीर। जनाब जिब्राइल चयो कि तव्हां हुज़ूर जे हुस्न खे कीअं ॾिठो, तव्हां कहिड़ी तारीफ़ था कयो। मां जिब्राइल खां पुछा त कयो, मां त ख़ुदा जी ख़ल्क़ियल सॼी ख़ुदाई खे ॾिठो, मां त मशरिक़ खां मग़रिब ताईं ॾिठो, मां त जन्नत खां जहन्नम ताईं ॾिठो, मां त जनाब आदम खे सफ़ा ते रोईंदे पुकारींदे ॾिठो, मां जनाब नूह खे कश्ती में सवार थींदे ॾिठो, जनाब यूनुस खे मच्छी जे पेट में दुआ घुरंदे ॾिठो, मां त जनाब इब्राहिम खे बाहि जी आड़ाह में ॾिठो, जनाब मूसा खे तूर ते अल्लाह सां हम कलाम थींदे ॾिठो।
जनाब अयूब के बीमारी जे बिस्तरे थे दुआ घुरंदे ॾिठो। जनाब ईसा के आसमान ॾे परवास कंदे ॾिठो। जनाब जिब्राईल अमीन तो चए तव्हां हुजूर जे हुस्न के छा ॾिठो? मूंखां पुछा त कयो। खुदा जी खलकियल सजी खुदाई के ॾिठो, जन्नत के ॾिठो, जन्नत जे महल्लात के ॾिठो, जन्नत जे नज़ारन के ॾिठो, जन्नत जे गलिन गलिन के ॾिठो। जनाब जिब्राईल भी चवण ते मजबूर थी पयो कि शायर जनाब जिब्राईल जो उन तखय्युल के पंहिंजे अंदाज में हीअं लिखी छॾियो। जनाब जिब्राईल तो चए वल्लाही क़लब्तु मशारिक़ल अर्ज़ि व मग़ारिबहा, वल्लाही क़लब्तु मशारिक़ल अर्ज़ि व मग़ारिबहा लम अरा अहद अजमल अहसन मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। न जन्नत में देखा, न जन्नत की गलियों में देखा, मज़ा जो मोहम्मद की तलियों में देखा। हुजूर जे हुस्न के जंहिं बि ॾिठो उन आका जे हुस्न जी तारीफ़ करण ते मजबूर थी पियो। मां चयुमि त मोहब्बत जो हिकिड़ो वजह हुस्न थींदो आहे। जेकॾहिं कंहिंसां मोहब्बत उन जे हसीन ऐं जमील चेहरे जे करे त पोइ मदीने जे मीर खां वधीक हसीन न आयो न अची सघंदो। अबा हुजूर खां वधीक हसीन न आयो न अची सघंदो। पोइ हक़ कंहिंजो आहे? मदीने जे मीर जो। त हुजूर जी ज़ात सां मोहब्बत कयूं छो त हुजूर एॾो हसीन हो जो जनाब यूसुफ जे हुस्न के ॾिसी मिस्र जे औरतुनि आंगुरियूं कटियूं। मदीने जे मीर जे जमाल के ॾिसी सहाबा पंहिंजूं गर्दनूं कपाए छॾियूं, सहाबा बच्चा कुर्बान करे छॾिया। हर शइ उन्हनि हुजूर जे कदमनि ते निशावर करे छॾी। मोहब्बत जो ॿियो वजह एहसान थींदो आहे। एहसान कंहिंजे एहसान जे करे मोहब्बत चङे वक़्त में ॾुखे वक़्त में कम अची वियो उन जे करे मोहब्बत थींदी आहे। जेकॾहिं एहसान जे करे मोहब्बत पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो वॾे में वॾो मोहसिन मदीने जो मीर आहे। आका जा एहसान त आलम अरवाह खां शुरू था थियनि आलम महशर ताईं। मदीने जे मीर जा एहसान ई एहसान आहिनि। जॾहिं आलम अरवाह में अल्लाह रब्बुल इज़्ज़त सवाल कयो अलस्तु बिरब्बिकुम, मदीने जे मीर जे पाकीज़े मुअत्तर रूह जवाब ॾिनो भला चई करे तुंहिंजे मथां भी एहसान, मुझे मथां भी एहसान, पूरी इंसानियत जे मथां एहसान मदीने जे मीर करे छड़ियो। भला चई करे जवाब ॾिनई रब्बा रब्बा, खालिक भी तू, मालिक भी तू, राज़िक भी तू। अल्लाह हर शे तुझे तरफा, हर शे जो मालिक भी तू आ, जिंदगी हयात जो मालिक भी तू। अल्लाह हर शे तुझे तरफा वकू पसीर थी रही है। पहिरियों एहसान मदीने जे मीर आलम अरवाह का कयो। आलम अरवाह का एहसान हलन था। अज भी जेकॾहिं जिंदा आहियूं, अज भी जेकॾहिं दुनिया में हली रहिया आहियूं, मदीने जे मीर जे कदमनि जो एहसान आहे जो उन जे कदमनि जे एहसान जे सदके अल्लाह रब्बुल इज़्ज़त तोखे मूंखे हलाए रहियो। हुजूर जा एहसान आलम अरवाह का शुरू था थियनि आलम महशर ताईं। मदीने जे मीर जा एहसान ई एहसान आहिनि। एॾा एहसान आहिनि न ॻणे था सघूं, न शुमार था करे सघूं, न पढ़ी था सघूं, न बयान था करे सघूं। एॾा एहसान आहिनि मदीने जे मीर जा। हिकिड़ो सहाबी आहे मुस्लमान तो थे, उन जी माउ खे ख़बर थी पए त मुंहिंजो पुटु मुस्लमान थी वियो आहे। बुख हड़ताल थी करे अम्मा, गर्मी जा ॾिहाड़ आहिनि, तपती रहता, वार खोले गरम उस में मां वेही थी रहे, खाइण पीअण बंदि थी करे। सहाबी तो चए थो अम्मा अम्मा हेड़ी उस में वार खोले ॿाहिरि ईअं वेठी आं, हेठि रेत ते वेठी आं, अम्मा ईअं न कर, अंदर हल, कुझु खा पी। मां थी चए मूंसां मोहब्बत थई। सहाबी चए थो हा मां तोसां ॾाढी मोहब्बत आहे। चई जेकॾहिं मूंसां मोहब्बत थई त पोइ अबे ॾाॾे जे दीन ते वापसि अच। सहाबी तो चए अम्मा लफ़्ज़नि ते गौर कजो, पंहिंजे दिल में मोहब्बत रसूल के जिंदा कजो। सहाबी तो चए अम्मा अम्मा तोखे मूंसां ॾाढी मोहब्बत, मूंखे तोसां ॾाढी मोहब्बत, कोई शक न है तुंहिंजी मूंसां मोहब्बत तॾहिं खां जॾहिं मां वजूद में आयुमि। एसि ताईं मोहब्बत जेसि ताईं ज़िंदगी आहे, जॾहिं मां वजूद में आयुमि मोहब्बत तॾहिं शुरू थी, पहिरियों मोहब्बत कोन हुई। एसि ताईं मोहब्बत जेसि ताईं ज़िंदगी आहे, मरी वेंदासीं। अम्मा पोइ त ख़बर बि नथी पए, साल गुज़री था वञनि, अबे अम्मा जी क़बर ते कुल्हनि पाइण जी बि तौफ़ीक़ नथी मिले, कुल्हनि पाइण जी बि तौफ़ीक़ नथी मिले त अबे अम्मा जी का क़बर बि आहे। 12 महीने को ईद ते मस मौक़ो मिले थो न त थोड़ी ख़ैर आहे। सहाबी तो चए अम्मा तोखे मूंसां मोहब्बत तॾहिं खां जॾहिं वजूद में आयासीं। एसि ताईं मोहब्बत जेसि ताईं ज़िंदगी आहे, जॾहिं मरी वेंदासीं क़बर में हलिया वेंदासीं, महशर जो मैदान थींदो, अम्मा भॼी वेंदीअ, मुंहुं मोड़े वेंदीअ, उन वक़्तु कमु न ईंदी,
न मां तुझे कम ईंदुम न तू मुझे कम ईंदीअ। अम्मा जे महबूब जी मोहब्बत के अपनायो थम उन एडा एहसान कया आहिनि, एडा एहसान कया आहिनि, ॻणे नथो सघां, शुमार नथो करे सघां। अम्मा उन जी मोहब्बत वजूद में अचण खां पहिरियों वजूद में आयुम उन जी मोहब्बत। अम्मा जॾहिं मरण जो वक़्तु हूंदो, साह निकिरण जो वक़्तु हूंदो, सकरात जो वक़्तु हूंदो, उन वक़्तु भी कम ईंदी महबूब जी मोहब्बत कम ईंदी। अम्मा जॾहिं क़ब्र में वेंदुम कम ईंदी महबूब जी मोहब्बत कम ईंदी। जॾहिं क़ब्र मां उथी महशर जे मैदान में बीहंदुम उन वक़्तु भी कम ईंदी महबूब जी मोहब्बत कम ईंदी। अम्मा तू साथ छॾे वेंदीअ पर जे महबूब जी मोहब्बत के वरतो थम न हिते साथ तो छॾे न क़ब्र में छॾींदो न महशर जे मैदान में साथ छॾींदो, उते भी शफाअत कंदो त इहो महबूब मुंहिंजी शफाअत कंदो। हौज़े कौसर जो जाम मिलंदो इन महबूब जे सदके, पुल सिरात पार कंदुम महबूब जे सदके, जन्नत में घर मिलंदो त महबूब जे सदके, इन खां सवाइ निजात मुमकिन ई कोन्हे। साहबी तो जमा एड़े महबूब जे मोहब्बत के वरतो थम कीअं छॾियां, नथो छॾे सघां। मां चयुमि कंहिंसां मोहब्बत उन जे एहसान जे करे, पोइ सभ खां वॾे में वॾो एहसान मदीने जे मीर जो, आलम अरवाह खां एहसान शुरू थिया, आलम दुनिया में एहसान, आलम बरज़ख में एहसान, आलम महशर में भी मदीने जे मीर जो एहसान थींदो। जॾहिं पूरी इंसानियत उन कर्ब जे आलम में हूंदी, तकलीफ़ जे आलम में हूंदी ऐं पूरी इंसानियत जनाब आदम खां जनाब ईसा ताईं रब जे सभिनी नबियन वटि वेंदा ऐं सभिनी नबियन खां नफ़्सी नफ़्सी जो जवाब ॿुधी करे जॾहिं आख़िर में महबूब मदीने जे मीर वटि ईंदा, उन वक़्तु जेकॾहिं एहसान थींदो त महबूब मदीने जे मीर जो एहसान थींदो। हुज़ूर एहसान कंदो, हुज़ूर सजदे रेस थींदा, अल्लाह जो हुज़ूर सजदो कंदा ऐं हदीस जा लफ़्ज़ आहिनि, रब रहमान फरमाईंदो इरफ़ा रासक, कंडारे जा गैरतमंद मुस्लमानो, हुज़ूर जे हुस्न जो मां तव्हांखे जमाल ऐं कमाल जी थोड़ी तारीफ़ ॿुधायमि। क़यामत जे ॾींहुं भी जॾहिं महबूब मदीने जो मीर सजदे रेस थींदो, अल्लाह चवंदो इरफ़ा रासक, ए मुंहिंजा महबूब इहो पंहिंजो हसीन ऐं जमील चेहरो मथे खण त सही, पंहिंजे हुस्न जो मुशाहिदो हिन दुनिया खे कराए त सही। इरफ़ा रासक, मुंहिंजा महबूब तुंहिंजे मथे खण जी देर आहे, चेहरे अनवर खे मथे खण जी देर आहे। रब रहमान शफाअत करे त छॾींदो, रब रहमान दुआऊं क़बूल करे छॾींदो। रब चवंदो इरफ़ा रासक, ए मुंहिंजा महबूब पंहिंजो चेहरे अनवर मथे खण, सल सवाल कर तो त अॼु तोखे अता कयो वेंदो, वशफा शफाअत कर तो शफ़ा तुंहिंजी शफाअत क़बूल कई वेंदी। उन वक़्तु भी महबूब जे चेहरे अनवर खण जी देर हूंदी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुआऊं क़बूल कंदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिसाब किताब शुरू कंदो। आलम महशर में भी एहसान थींदो त मदीने जे मीर जो एहसान थींदो ऐं हौज़े कौसर जो जाम मिलंदो त मदीने जे मीर जे एहसान जे सदके मिलंदो। मां चयुमि कंहिंसां मोहब्बत उन जे एहसान जे करे त पोइ हुज़ूर खां वॾो को मोहसिन न आयो न अची सघंदो, हुज़ूर खां वॾो मोहसिन न थियो न वरी कॾहिं थी सघंदो। वॾे में वॾो मोहसिन मदीने जो मीर आहे। कंहिंसां मोहब्बत उन जे अख़लाक जे करे थींदी आहे, अख़लाक आली हूंदा आहिनि, किरदार भलो हूंदो आहे, मोहब्बत थींदी आहे। हुज़ूर जा अख़लाक त एॾा आली हा, एॾा आली हा, पंहिंजनि त तारीफ़ कई, परायनि बि तारीफ़ कई, दोस्तनि त तारीफ़ कई, दुश्मन बि चवण ते मजबूर थी पिया त ए अब्दुल्ला जा जिगरगोशा, तोखां वधीक अमानतदार न ॾिठोसीं न कॾहिं ॿुधोसीं, तोखां वधीक अमानतदार को ॼायो ई कोन्हे। दोस्तन त तारीफ़ कई पर दुश्मनन भी तारीफ़ कई। अखलाक एडा आला, किरदार एडो आला जो अल्लाह रब्बुल इज्जत को चे व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। असां तोखे अखलाक जे आला पैमाने ते फाइज करे छड़ियो। सब खां वधीक आला अखलाक भी मदीने जे मीर जा, आला किरदार भी मदीने जे मीर जो। कंडियारे जा गैरतमंद मुसलमानों, मोहब्बत जे जंहिं भी वजह के खणी करे ॾिसंदो, हर वजह में कामिल जेकॾहिं का ज़ात नज़र ईंदी, मदीने जे मीर जी ज़ात कामिल नज़र
नजर ईंदी इज्जत में कामिल, अजमत में कामिल, शराफत में कामिल, तदब्बुर में कामिल, फिक्र में कामिल, सोच में कामिल, अकल में कामिल, हुस्न में कामिल, जमाल में कामिल, कमाल में कामिल। मदीने जो मीर हर एतबार से कामिल ऐं मुकम्मल हो। मदीने जे मीर खां वधीक को कामिल इंसान रब रहमान हिन दुनिया ते न मोकिलियो, न वरी क़यामत ताईं अल्लाह रब्बुल इज़्ज़त न मोकिलियो। कामिल ऐं मुकम्मल इंसान हो त मदीने जो मीर हो, उन खां वधीक को कामिल थी नथो सघे। उन जे करे हक़ मुहब्बत जो आहे त मदीने जे मीर जो हक़ आहे त उन सां मुहब्बत कयूं। मुहब्बत कंदासीं हिते बि कामयाबी मिलंदी, उते बि कामयाबी मिलंदी। मुहब्बत कहिड़ी? तव्हां ऐं असां बि चवंदासीं त हुज़ूर सां मुहब्बत आहे, नारा सभई हणंदा आहियूं। साईं मौलवी साहब तक़रीर कंदो, उथी बि करे निकिता वेंदा आहियूं ॿाहिरि। नबी के इश्क में जान बि कुर्बान है, इश्क रसूल में जान बि कुर्बान है। नचंदे कुॾंदे हलवे जी देग ते, भत जी देग ते असां रोडनि रस्तनि ते नची करे बि हुज़ूर जे इश्क जो नारो हणूं था। हर जाइ ते इश्क आहे। इहा मुहब्बत न, मुहब्बत उहा जे मुहब्बत जो मुतालिबो मदीने जे मीर पाण कयो। फरमाई मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी कान मई फिल जन्नह। मूंसां हक़ीक़ी मुहब्बत उन खे आहे जंहिंखे मुंहिंजी सुन्नत सां मुहब्बत आहे, जंहिंखे मुंहिंजी सुन्नत सां मुहब्बत आहे उन खे ई मूंसां मुहब्बत आहे। इहा नारनि वारी मुहब्बत न खपे, हवालनि वारी मुहब्बत न खपे। मुहब्बत हक़ीक़ी खपे। उहा मुहब्बत मन अहब्ब सुन्नती। मदीने जो मीर तो चए जंहिंखे मुंहिंजे रस्ते सां मुहब्बत, मुंहिंजे सीरत ऐं सुन्नत सां मुहब्बत, मुंहिंजे हदीस सां मुहब्बत, क़ुरान सां मुहब्बत, क़ुरान जी आयतुनि सां मुहब्बत, दीन सां मुहब्बत, शरीयत सां मुहब्बत, सहाबा सां मुहब्बत, सहाबा जे तरीक़े सां मुहब्बत। इहा ई हक़ीक़ी मुहब्बत आहे। पोइ हिते बि मूंसां गॾु आहे। कान माई फिल जन्नह। हुज़ूर तो चए जन्नत में बि मूंसां गॾु हूंदो। अब जन्नत में हुज़ूर जो साथ चाहियो था, सभई चाहियो था न। पोइ इहो ई हिकिड़ो रस्तो आहे। मन अहब्ब सुन्नती, हुज़ूर जी सुन्नत सां मुहब्बत कयूं। हिते बि कामयाब थी वेंदासीं, उते बि कामयाब थी वेंदासीं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असां तव्हांखे मदीने जे मीर जी हक़ीक़ी मुहब्बत नसीब फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाम लेवाउनि मां शामिल फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन प्रोग्राम खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना फ़ग़फिर लना ज़ुनूबना व कफ़्फ़िर अन्ना सय्यिआतिना व तवफ़्फ़ना मअल अबरार वतवफ़्फ़ना मअल मुस्लिमीन वअल्हिक़ना बिस्सालिहीन गैर ख़ज़ाया वला नादिमीन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।